نحمده ونصلي على رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तमाम असांजे मथां अना गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तमाम असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जी महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में मुसलसल अल्लाह तबारक व ताला जंग उहद जे अंदरि सहाबा किराम सां जेका सूरत हाल हुई उन ते तरबियत कंदे तालीम ॾींदे दरगुज़र कंदे माफ़ीनामो जारी फरमायो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खां बि सहाबा किराम खे माफ़ी वठी ॾिनी। वरी सहाबा किराम खे कुझु हसरत हुई त असांखां अहिड़ी लफ़्ज़ छो थी जंहिंजे करे जंग जे अंदरि असांखे नुक़सानु थी पियो, 70 साथी असांजा शहीद थी पिया। अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे बि तरबियत कंदे फरमायो त हाणे जेका शइ हथनि मां वई उन ते अफ़सोस बि न कबो आहे। बसि इहा तव्हां जी का कमी कोताही कान हुई, मुंहिंजे तरफ़ खां हिकिड़ो तव्हां जे मथां इहो आज़माइश ऐं इम्तिहान जो मरहलो हो। पोइ उन खां पोइ गुज़िरियल आयतुनि में वरी अल्लाह तबारक व ताला जंग उहद जे अंदरि जेके गनीमत जे माल में सामान जूं शयूं हुयूं उन्हनि मां हिकिड़ी चादर गुम थी वई त कंहिं माण्हूअ जे ज़बान मां इहे लफ़्ज़ निकिता त शायदि हुज़ूर सलातो सलाम जन मथां उहा पंहिंजे लाइ रखी हुजे। अल्लाह तबारक व ताला खे इहे ॻाल्हियूं पसंदि कोन आयूं त कोई मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में या कुल तमामु तर नबियनि जे बारे में कोई अहिड़ो शुबो रखे त पंहिंजे पसंदि जे लाइ का शइ खणी सघनि था, जॾहिं त गनीमत जो माल अमानत तौर ते हूंदो आहे, उन में सभिनी जो हिसो हूंदो आहे ऐं तक़सीम में जेका शइ विरासत में जेके ईंदी उहा उनजो हक़ु आहे। विरासत खां पहिरियां कोई नथो खणी सघे। इन ते गुज़िरियल आयतुनि में तरबियत कई वई त मुंहिंजे नबीअ जे बारे में अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ बि न चया वञनि, बल्कि समूरा नबी मुंहिंजा जेके आहिनि अहिड़े क़िस्म जे कंहिं शयुनि जे लिकाइण खां छुपाइण खां पाक आहिनि। पोइ जेको छुपाईंदो हुनजी सज़ा बि बयानु कई वई। अमानत खे छुपाईंदो, गॾियल मजमूई चंदे वारे शयुनि मां जेकॾहिं कुझु छुपाईंदो उन जूं सज़ा ऐं मज़मत बि बयानु कई वई। एतिरे ताईं जो अल्लाह तबारक व ताला फरमायो त नेक ऐं बुरो जीअं बराबरि नथा थी सघनि, अछो ऐं कारो जीअं बराबरि नथा थी सघनि, ईअं अल्लाह तबारक व ताला जी रहमत खे हिकिड़ो माण्हू हासिलु करे चुको आहे, ख़ुदा जे रज़ा खे हासिलु करे चुको आहे ऐं ॿियो वरी अल्लाह ताला जे ग़ज़ब खे थो ललकारे, इहे ॿई बराबरि कीअं थी सघंदा। त जेको माण्हू ॼण त मजमूई चंदे ऐं मजमूई माल गनीमत जे शयुनि मां का शइ खणे थो त ॼण इहो अल्लाह ताला जे ग़ज़ब खे ललकारे थो ऐं जेको वरी पाक दामन साफ़ सुथरो थी करे बाअमानत रहे थो उहो ॼण त अल्लाह तबारक व ताला जे रहमत खे हासिलु करे वठे थो। इन जे लाइ अल्लाह तबारक व ताला वाज़े लफ़्ज़ में फरमायो हो त जेको अल्लाह ताला जे ग़ज़ब खे ललकारींदो, अल्लाह ताला जे मना कयल शयुनि में हथु विझंदो त अल्लाह ताला जी कावड़ ऐं ग़ज़ब हुनखे मिलंदो। जंहिंखे कावड़ ऐं ग़ज़ब रब जो मिलियो न, माना रब जंहिंसां कावड़जी पियो, उनजे लाइ टिकाणो जहन्नम ऐं उहो जहन्नम जो टिकाणो ॾाढो बुरो आहे। पर इन एतबार सां अल्लाह तबारक व ताला इन जहन्नम जे बुरे टिकाणे जे एतबार सां वाज़े कंदे फरमायो त क़यामत जे ॾींहुं असां वटि इंसाननि जा दरजात जेके आहिनि उहे दरजात मुख़्तलिफ़ हूंदा। को नेकीअ में आला पाए जो हूंदो त उनजो दर्जो बि असां वटि आला पाए जो हूंदो। को नेकीअ में ई ज़रा कुझु दरमियानो हूंदो त असांजे तरफ़ खां उनखे जन्नत जे अंदरि मक़ाम ऐं दर्जो बि दरमियानो मिलंदो। कोई नेकीअ में ई जेकॾहिं इब्तिदाई दर्जात ते हासिलु हूंदो, पहुतल हूंदो त
त उनजो दर्जो बि असां वटि ओड़ो हूंदो। वरी ईअं बुछड़ाइनि ऐं बुराइनि में बि को सफ़ा चोट चढ़ियल हूंदो त उनजो मक़ाम जहन्नम में असां वटि तबको बि जहन्नम जो तरो हूंदो। बज़ाहिर जहन्नम जो तरो आहे पर सज़ा वॾी आहे। जन्नत जा तबका जेके इनाम तौर ते हूंदा उहे मथे वेंदा, जहन्नम जा तबका सज़ा तौर ते जेके हूंदा उहे हेठि वेंदा। जेको बुछड़ो ऐं बुरो बि इंतिहा दर्जे जो हूंदो उनजो तबको बि जहन्नम में हेठां या खां हेठि हूंदो। जेको नेकिन ऐं बुछड़ाइनि बदकारियुनि में कुझु घटि हूंदो त उनजी सज़ा बि कुझु वरी हल्की हूंदी। वरी अञा जेकॾहिं इब्तिदाई बुराइनि बुछड़ाइनि में घिरियल हूंदो ऐं मौत अची वियो अथसि, वॾो वॾो जुर्म, वॾा वॾा ॾोह कोन्हसि, त उनजी सज़ा बि ओड़ी हूंदी। जीअं रिवायत जे अंदरि फरमायो वियो त जहन्नमी जॾहिं जहन्नम जे अंदरि ईंदा न त उन्हनि मां हिकु हिकु जहन्नमीअ जी वात जी ॾाठ ओद जबल जहिड़ी हूंदी। हिकु हिकु जहन्नमी जो सीनो जेको आहे मके ऐं मदीने जे फ़ासिले जे दरम्यान जहिड़ो हूंदो। हेॾा मदीनो हेॾा मको, विच में जहिड़ो फ़ासिलो आहे सीनो हुनजो हेॾो हिकिड़ो हूंदो। ॿिनि कुल्हनि जे विच में जेको फ़ासिलो आहे, ॿिनि कुल्हनि जे विच में हे जेको कंध वारो कुल्हे वारो फ़ासिलो आहे, इहो फ़ासिलो हुनजो अहिड़ो हूंदो जो 3 ॾींहं मुसलसल तेज़ घोड़े सवार माण्हू तेज़ीअ सां डोड़े जेतिरी मसाफ़त तय कंदो ओतिरी मसाफ़त हुनजी कुल्हनि जे विच में हूंदी। जहन्नमी जो एॾो जिस्म घुड़ारजंदो, वॾो थींदो। त पोइ इहो जहन्नमी जीअं गुज़िरियल आयतुनि में बयानु थी चुको त इन अमानत जूं शयूं जेके परायूं छुपायूं हूंदियूं उहे क़यामत जहिड़ी हुनजे गले में हूंदियूं। उठ छुपाए हूंदा आहिनि उहो बि गले में खणंदो, जीअं हार गले में टंगजंदो आहे। वरी ईअं ई जेकॾहिं ज़मीन जो हिसो कंहिंजो फॿायो हूंदई उहो बि टंगबुसि। जीअं हज़रत अबू हुरैरा रज़ी अलाह ताला अन्हु खां सवाल थियो त छा जेकॾहिं कंहिं 100 उठ छुपाया हुजनि त उनजे गले में 100 उठ ई लटकियल हूंदा, खणी सघंदो इहो वज़न? जवाब में फरमायईं त हा, जॾहिं उहद जबल जहिड़ी ॾाठ हिकु हिकु थींदसि उहो वज़न खणंदो, जॾहिं मके ऐं मदीने जेतिरो विच जी मसाफ़त जेॾो वेकिरो सीनो खणी सघंदो त 100 उठ बि हिकिड़े हिकिड़े जबल ते चढ़िया था वञनि, खणी ईंदो। मालूम थियो त इहा सज़ा ऐं इहा बुछड़ाई का शइ छुपाइण वारी हिकिड़ी आहे आम चोरी, ॿी आहे मजमूई चंदे वारी शयुनि जी चोरी। माल गनीमत में घणनि जो हिसो आहे, चंदे में घणनि जो हिसो आहे, पोइ उहो चंदो मस्जिद जो हुजे, मदरसे जो हुजे, ख़ानकाह जो हुजे, कंहिं इदारे जो हुजे, या सरकारी बजट जो छो न हुजे, या कफ़ालत यतीमनि जे कफ़ालत वारो जेको आहे बैंकुनि मां जेको यतीमनि खे मिलंदो आहे, ज़कात ऐं उशरो बैंक वारनि जे अकाउंट मां जेको कटिबो आहे उहो छो न हुजे, या मुल्की ख़ज़ाने मां निकितल को फंड इज्तिमाही छो न हुजे जंहिंमें आवाम जे टके टके जो हिसो हूंदो आहे। इहे सभु चोरियूं आम माण्हूअ जे चोरीअ खां सख़्तु आहिनि। हिकिड़े माण्हूअ जी चोरी जेकॾहिं थी वई त उनखे वरी कॾहिं बि यादि पइजी वियो या अहसासु थियो ज़िंदगीअ में, उनखे उहा वापसि बि करे सघिजे थी, इलाज मिंथ करे उनखे राज़ी बि करे सघिजे थो। पर सबूरनि माण्हुनि जो गॾियल जिते चंदो आहे उतां जेकॾहिं पाई बि हिकिड़ी फॿाई वई, सुभाणे अहसासु थियुसि त उहा वापसि कयां, एतिरनि माण्हुनि खे पोइ किथां ॻोल्हींदो जो उनखे हक़ु ॾींदो। तंहिंजे करे इहे शयूं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरे क़दुरु बि फरमायो, गुज़िरियल आयत में बयानु थियो त क़यामत जॾहिं हिकिड़ो माण्हू ईंदो पराई शइ छुपायल हूंदसि, मूंखां सिफ़ारिश तलब कंदो त साईं मूंखां इहा ग़लती थी वई, हाणे मुंहिंजी सिफ़ारिश तलब कयो, अलाह ताला खां मूंखे माफ़ी वठी ॾियो। मां उनखे चवंदुसि त दुनिया जी हयाती में मां इहे शयूं ॿुधाए छॾियूं हुयूं त पराओ माल फॿाइण चोरी तौर ते ॾाढो बुरो आहे, हाणे हिन महिल मां तुंहिंजे लाइ कुझु नथो करे सघां। ईअं न थिए त तव्हां मां केतिरा ई माण्हू अहिड़ा हुजनि जंहिंजे गले में उठ टंगियल हुजनि, कंहिंजे गले में चोरीअ जा हार टंगियल हुजनि, कंहिंजे गले में सोना ज़ेवर टंगियल हुजनि, कंहिंजे गले में ज़मीन जा टुकड़ा टंगियल हुजनि, कंहिंजे गले में माण्हुनि जूं जॻहियूं फॿायल ऐं बिल्डिंगूं टंगियल हुजनि। ईअं न थिए त पराओ हक़ तव्हांजे गले में टंगियल। इहो गुज़िरियल आयतुनि जी तरबियत जो हिसो हो। अॼोकी आयत में अल्लाह तबारक व तआला उम्मत मोहम्मदी जे माण्हुनि खे पंहिंजो एहसान यादि ॾियारायो। अल्लाह ताला जे ज़ात जा इंसान ज़ात जे मथां विख विख ते एहसान आहिनि, विख 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 ते एहसान आहिनि, पर कॾहिं बि ज़बान ते न आंदे त मुंहिंजा तव्हांजे मथां हेॾा एहसान आहिनि, कॾहिं न आंदे। सच पच हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे त हिकिड़े माण्हूअ जे अखि जे हिन मथे पलक जेका आहे न, इहा पलक इहा पलक जेका आहे इहा हुनजी थोरी कंहिं बीमारीअ कमज़ोरी जे करे ख़राब थी पई। इलाज कराई इहा मथे खॼे न पई, किरे न पई, जॾहिं हथ सां हेठि करे या हथ सां मथे करे पाण वरितो खुले मथे न पई थिए। ईअं सम्झो अखि जे मथां कुदरती इहो वाइपर आहे जेको साइंसी तहक़ीक़ मुताबिक़ 42,000 दफ़ा ॾींहं राति हलंदो आहे।
अजीब करिश्मो आहे न। शीशे जे मथां गाॾीअ जो वाइपर जेकॾहिं एतिरा भेरा हलंदो आहे त गाॾीअ खे बि शीशे खे लकीर ॾेई छॾींदो आहे, रड़े छॾींदो आहे। हे ज़िंदगी सॼी 80 साल 50 साल 100 साल ताईं माण्हू अखि जे मथां इहे वाइपर पियो थो हलाए, अखि ते रोंड नथी अचे। छा त कमाल कुदरती पाणी केमिकल वारो अहिड़ो रखियो अथई जो इहे अखियुनि जूं पलकूं हज़ारें भेरा तकड़ तकड़ में हेठि कयो, अखि ते ज़रा बि ख़राश न ईंदी। हुनजी अखियुनि जी पलक हिकिड़ी ख़राबु थी पई, हाणे इहा अखि खुलेसि बंदि न पई थिए, जॾहिं हथ सां खोले बंदि। इलाजु कराईंदे कराईंदे कुदरती तौर ते इन जी इहा हिकु जॻह ते बीही वई। अञा इलाजु कंदे कंदे उहा ख़राबु थी पई, तां त कटिजी वई, ॻरी वई। हाणे अखि हिन जी दोॾो पटियो पियो आहे, अखि हिन जो दोॾो पटियो पियो आहे। हिकिड़ी अखि बूटी जे बंदि थिए थी, हिकिड़ी अखि खुली पई आहे सदाईं। हाणे हुन में धूड़ थी पइजी वञे, सेकंड सेकंड में दज़ी ऐं धूड़ थी पवे। हीअ त अखि जी पलक हूंदी आहे जेका हुनखे पई साफ़ु कंदी आहे। थोरी परे खां ई का शइ ॾिसंदी आहे त अखियूं चुंझियूं थी वेंदियूं आहिनि, मथां हिते का अचे। वरी कुदरत वारे हिन जे किनारनि ते वार बि रखी छॾिया आहिनि, मथां का धूड़ अचे हिनखे वेझो कंदो त हिन वारनि में धूड़ फासी पवंदी, कखो कानो हल्को फुल्को फासी पवंदो, वेझो न ईंदो। अञा कोई हथु त परे खां खणे अॻ ई अखि बंदि थी वेंदसि, एॾो कुदरत वारे हिन लचक रखी आहे। इहा हिकिड़ी नेमत आहे, जे हिकु हिकु नेमत ते ॻाल्हायूं त हज़ारों नेमतूं अथसि अलाह ताला जे ज़ात असां ते, पर हिकिड़ीअ बि नेमत जो एहसान यादि न ॼाणे। एहसान यादि ॼाणाई त लफ़्ज़ हीअं चई, तवजो खपे, लक़द मन अल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। मोमिननि ते अल्लाह जो एहसान आहे जो रसूल उन्हनि मां उन्हनि जे लाइ चूंडे मोकिले। उन्हनि मां माना संदन जिन्स मां, पाण इंसान त रसूल बि उन्हनि मां ई, उन जिन्स मां। ईअं न आहे त पाण इंसान हुजनि रसूल वरी असां मलाइक मोकिलियऊं, पाण इंसान हुजनि रसूल असां जिन मोकिलियऊं, पाण इंसान हुजनि रसूल असां कंहिं ॿिए मख़लूक मां मोकिलियऊं, पोइ असांजो पैगंबर रसूल हिननि जी हिदायत रहनुमाई त करे ई कोन सघंदो। हीअ जेकॾहिं पुछंदसि त साईं असां शादी कीअं कयूं, मुंहिंजो रसूल मलाइक हुजे, पोइ मलाइक त शादीअ खां पाक आहिनि, कीअं ॿुधाए। जेकॾहिं हीअ पुछऊं त साईं पाक पलीत थियूं, जेकॾहिं मेरे मथे सां हुजऊं त पाकाई कीअं कयूं, मुंहिंजो रसूल जेकॾहिं मलाइक हुजे त पोइ चवे होॾा मां पलीत थींदो ई कोन्हे, मूंखे पलीतीअ खां पोइ पाक थियण जी ख़बर ई कान्हे, मां सदाईं पाक आहियां, मूंखे वुज़ू पलीतीअ पाखाने पेशाब जी हाजत ई कोन थींदी आहे, मां पलीती पाकाई खां ॼाणा ई कोन तव्हांजी तरबियत छा कयां। इन जे करे इन में हज़ारे ॻाल्हियूं अची वियूं, खाइणु अची वियो, पीअणु अची वियो, शादी अची वई, निकाह अची वियो, निंड करणु अची वियो, जाॻणु अची वियो, हक़ हक़ूक़ अची विया, इहे सभु ज़ाल ॿार अबो अम्मा औलाद सभु शयूं अची वियूं। मलाइक इहा तरबियत न करे सघे हा इंसान जी। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजो एहसान अथव मोमिनो, तव्हां मां तव्हांजो रसूल बनाए मोकिलियो। साईं उहो असांखे रसूल छा कंदो आहे, अल्लाह तबारक व तआला चिटा लफ़्ज़ फरमाया, यतलू अलैहिम आयाती, 4 सिफ़तूं ॿुधाईं। यतलू अलैहिम आयाती, जंहिं रब मोकिलियो अथसि न, उन रब जी आयतूं तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदो आहे। पढ़णु हिकिड़ी सिफ़त आहे, इन ते अचां थो त कीअं थींदो आहे पढ़णु। ॿी सिफ़त अल्लाह से फरमायो वयुज़क्कीहिम, इन क़ुर पाक जी आयतुनि खे पहिरियां पढ़ंदो आहे, पोइ इन क़ुर पाक जे तालीम जे ज़रिए तव्हांखे पाक कंदो आहे। तव्हांजी हिकिड़ी आहे ज़ाहिरी पाकाई, जिस्म जॾहिं पलीत थिए त पाकाई करणी पए। ॿी आहे तव्हांजे अंदर जी दिलि दिमाग़ ख़्याल सोच फ़िक्र वारी पलीती, उहा बि तव्हांजी बुत परस्ती सोचूं ग़लति जॾहिं अची वञनि थियूं, उन्हनि खां बि पाकाई। मुंहिंजो नबी हर तरह सां तव्हांखे पाक कंदो आहे। वाज़िह आहे लफ़्ज़नि में, घणे तफ़सीर जी ज़रूरत बि शायदि महसूस न थिए। 3 नंबर में अल्लाह तबारक व तआला फरमायो वयुअल्लिमुहुमुल किताब, हिन क़ुर पाक जी तालीम बि ॾींदो आहे त क़ुर पाक जे अंदरि कहिड़ा कहिड़ा अहकाम नाज़िल थियल आहिनि। ॿारु ॼमे थो, उनखे थन केतिरी हद ताईं ॼमी आहे, ॿारु औरत खे ॼायो आहे, उनजी पलीती जेका निफ़ास जे नाले सां हूंदी आहे, इहो निफ़ास घणनि ॾींहंनि ताईं हलंदो, उन निफ़ास जे दौरान औरत जी नमाज़ रोज़ो हले या माफ़ आहे, ऐं उन खां पोइ आम हालत में माहवारी अचे थी, उन दौरान इबादतूं कीअं थींदियूं। मर्द जॾहिं मेरो थो, मेरे मथे सां थी वियो, गुस्ल वारो थियो, क़ुर पाण जो आदी आहे, पाबंद आहे, मर्ज़ थी पियुसि, हाणे तड़ लाहे नथो सघे, क़ुर पढ़े या न पढ़े, भला क़ुर जेसि ताईं पढ़े मथो मेरो अथसि, जेसि ताईं गुस्ल लाहे, तड़ लाहे, तेसि ताईं भला दुआऊं पढ़े, इस्तिग़फ़ार करे, तस्बीह करे, हज़ारों मसइला क़ुर पाक जे अंदरि बयानु करे छॾियईं। पीउ मरी वियो, मीरास कीअं विरायो, भाइर नंढा आहिनि, अबे खां पोइ कीअं संभालींदो, माउ बच्चनि खे कीअं संभालींदी, बिना मुड़ुस जे, मुड़ुस मरी वियुसि त कीअं संभालींदी,
मां मरी वई त पीउ बचनि खे कीअं संभालींदो, ॿई मरी वञनि त यतीम जा उन्हनि खे दुनिया वारा कीअं संभालींदा। हज़ारों मसइला क़ुर पाक में बयानु कयईं। अलाह से फरमायो मुंहिंजे रसूल जा जेके कम आहिनि न, हिकु क़ुर पढ़ी ॿुधाईंदो आहे, ॿियो तव्हांखे ज़ाहिरी अंदरूनी पलीतीअ खां पाक कंदो, टियों तव्हांखे क़ुर सेखारींदो त क़ुर जी तालीम थींदी छा आहे। चौथों अलाह तबारक व तआला फरमायो वल हिकमत, इन क़ुर पाक जे अहकामनि खे सेखारण में हिकिड़ी दानाई खपंदी आहे, दानिशमंदी खपंदी आहे, अक़ुल फ़हम संजीदगी खपंदी आहे, ज़रा हिकिड़ो शराफ़त वारो बाइज़त तरीक़ेकार बि खपंदो आहे। इहे सभु शयूं हिकमत ऐं बसीरत सां थींदियूं आहिनि। इहा हिकमत ऐं बसीरत बि मुंहिंजे नबीअ वटि आहे, उहा हिकमत ऐं बसीरत बि तव्हांखे सेखारी अथई। जीअं कॾहिं कॾहिं सिंधीअ में चवंदा आहियूं त को घर जे अंदरि कमु हूंदो आहे, पोइ नुंहुं खे ससु चवणु चाहींदी आहे त पोइ उनखे सिधो सो न चवंदी आहे, दड़को पंहिंजे नियाणीअ खे ॾींदी आहे त उहो सिखी वञे। पोइ असां उते पहाको ॾेई वठंदा आहियूं तकड़ में, धक्को हणो धीउ खे त सिखे नो, चई वठंदा आहियूं। कॾहिं कॾहिं ईअं चवंदा आहियूं त अदा जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, लफ़्ज़ त सवला हूंदा आहिनि। अदा मां जेकॾहिं मुआशिरे में माण्हुनि सां चङो थी हलंदुसि त मूंखे मोट में बि चङाई मिलंदी, पर जेकॾहिं मां चवां त सभिनी खे मां बुछड़ो ऐं बुरो कयां पर मूंसां माण्हू बाइज़त तरीक़े सां पेश अचनि, ईअं त कोन थी सघंदो। बबरनि खां ॿेर त कोन मिलंदा। पोइ इहे सभु शयूं मालूम थिए थो त इहे हिकमत सां हलंदियूं। इज़त तॾहिं मिलंदी जॾहिं ॾिबी, माण्हुनि वटां मकार वकार ऐं शराफ़त मर्तबो मक़ाम तॾहिं मिलंदो जॾहिं हर हिक जे इज़त ऐं मक़ाम खे तस्लीम कबो। जंहिंजी जेका अल्लाह तबारक व तआला मुआशिरे में हैसियत रखी आहे, कंहिंखे इल्मु ॾिनो अथई, कंहिंखे दर्जी बणायो अथई, कंहिंखे मोची बणायो अथई, कंहिंखे इंजीनियर बणायो अथई, कंहिंखे मास्टर बणायो अथई, कंहिंखे मनसब जो वॾो कुर्सीअ जो साहिब बणायो अथई, कंहिंखे हाफ़िज़ त कंहिंखे आलिम, कंहिंखे वली, कंहिंखे मुफ़स्सिर, कंहिंखे मुहद्दिस, कंहिंखे अरबी टीचर, त कंहिंखे जेका HST, कंहिंखे कहिड़ो उहिदो, कंहिंखे सुपरवाइज़र, कंहिंखे क्लार्क, कंहिंखे वॾो ऑफिसर, कंहिंखे कोर्ट में, कंहिंखे थाणे में, कंहिंखे वज़ारत में, किथे किथे रुतबा ॾिना अथई। हर माण्हूअ जो जेको जेको रुतबो अल्लाह ताला हुनखे ॾिनो आहे, पोइ जहिड़े बि तरह सां ॾिनो आहे, आज़माइश तौरु या इम्तिहान तौरु, हर हिक जे रुतबे खे तस्लीम कबो त इज़त मिलंदी। जेकॾहिं हर हिक जे इज़त ऐं रुतबे खे लताड़बो त दुनिया ऑटोमेटिक लताड़ींदी। इहे सभु शयूं सम्झ में आयूं त हिकमत सां हलंदियूं, दानाईअ सां, ज़रा समझदारीअ सां, ज़रा वक़ार ऐं तरबियत ऐं बुर्दबारीअ सां। अल्लाह से फरमायो मुंहिंजे नबी इहे चारई कम तव्हां सां कया, क़ुर पढ़ी ॿुधायईं, तव्हांजे ज़ाहिरी ऐं बातिनी पलीतीअ खे पाक कयईं, उनखां पोइ तव्हांखे क़ुर जी तालीम सुठे नमूने सां ॾिनई। चौथे नंबर में क़ुर पाक हिकमत ऐं दानाईअ सां उसूलनि सां तव्हांखे सम्झाईं। चार वॾा कम कयईं। वइन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिन मुबीन, पहिरियां खां त इहे सभु दुनिया जा माण्हू पधरीअ चिटीअ गुमराहीअ में हुआ न, मुंहिंजे नबीअ जी तालीम खां पोइ इहे चमकी पिया। अल्लाहु अकबर। इन आयत जे मथां जॾहिं ज़ाहिरी नज़र था ॾिसूं त अल्लाह जे रसूल खां सवाइ हिन दुनिया में गुमराही हुई। क़ुर पाक जी आयत ॿुधाए थी त अल्लाह जे रसूल खां सवाइ, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरियां हिन दुनिया में गुमराही हुई, अंधारी हुई, कुफ्र जी, ज़ुल्म जी, नहुसत जी, नाफ़रमानीअ जी, बुत परस्तीअ जी, शिरक जी, कुफ्र जी, बिदअत जी, गुमराही हुई। इन गुमराहीअ वारी ऊंद खां कढण वारी ज़ात अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। ऐं उहा गुमराही ख़तमु कीअं थी, उन गुमराहीअ मां हिदायत ऐं रोशनी मिली कीअं, उन जे लाइ चार वॾा सबब अल्लाह तबारक व तआला ॿुधाया। पहिरें नंबर ते क़ुर पढ़ी ॿुधाइण। इतां मालूम थिए थो त क़ुर पाक जा लफ़्ज़ बि असुल महवर ऐं मरकज़ जेतिरी हैसियत रखनि था। लफ़्ज़ क़ुर जा पहिरें नंबर ते क़ुर पाक जा अल्फाज़ पढ़णु था अचनि न। जेकॾहिं अल्फाज़ क़ुर पाक जा पढ़ंदे पढ़ंदे ज़ेरुनि ज़बरुनि जूं ग़लतियूं थी पियूं, माना ई कोन बीहंदी। जे माना सही न निकिती त मतिलबु कोन निकिरंदो, जे मतिलबु न निकितो त ॻाल्हि ई पटड़ीअ तां लही वेंदी, हिदायत जे बजाय गुमराही मिली वेंदी। इन जे करे यतलू अलैहिम आयातीअ मां साबित थियो त क़ुर पाक जा अल्फाज़ सही माना में पढ़णु, पोइ उनखे ॿुधणु, पोइ उनखे सिखणु, ओड़ीअ तरह सां क़ुर पढ़णु, इहा हिकिड़ी अलॻि क़ुर पाक जे लफ़्ज़ मां मिलियल हिकिड़ी तालीम आहे जेका फ़र्ज़ जेतिरी हैसियत रखे थी त क़ुर सही माना में पढ़ो, लफ़्ज़ साफ़ पढ़ो, चिटा पढ़ो, अदायगीअ सां पढ़ो। जंहिंजे ज़बान में जेतिरी लचक फरावानी हलकड़ाप हुजे, उहो अल्फाज़नि खे ओतिरो चिटो ऐं कड़कदार पढ़े। कंहिं जी ज़बान हूअं पंहिंजी मादरी ॿोलीअ में ई ॻरी आहे, लाम वाव नून, उहे अल्फाज़ जेके चपनि सां अदा थींदा आहिनि, मीम वाव बा, इहे जेके चपनि सां, कंहिंजा चप कुदरती तौर ते मोटा आहिनि, उहे मथे खॼंदा ई कोन, अखर ईअं निकिरंदा आहिनि, पोइ उबता सुबता मालूम थींदा आहिनि।
कंहिंजा अहिड़ा सन्हड़ा ऐं बारीक जो अखर पढ़ंदो वेंदो चप ईअं खड़कंदा वेंदा, अखर ईअं लुॾंदा वेंदा, पढ़ंदो वेंदो, कलकले वांगुरु अखर ठड़के वांगुरु पढ़ंदो वेंदो। अल्लाह तबारक व ताला हर हिकु माण्हूअ जे वात जे अंदरि सिफ़तूं रखियूं आहिनि। कंहिंजा ॾंद घाटा आहिनि, स्वाद सीन ऐं ज़ा सीटीअ वांगुरु कढी वेंदो, कंहिंजा ॾंद वरी अहिड़ा छिॾा आहिनि जो उन्हनि मां हवा स्वादु चवण वक़्तु निकिरी थी वञे कोन थो कढी सघे, स्वादु पियो चए साह वांगुरु। के त वरी अहिड़ा जेके आइनो ऐं क़ाफ़ चई कोन पिया सघनि, कंहिंजे काकड़े जो फ़र्क़ु हो, कंहिंजे नक जे गुने में फ़र्क़ु हो, कंहिंखां णूण वण ऐं ते तारो कोन पिया अथनि, ते ऐं टे में फ़र्क़ु कोन पियो अचे। फरमाई त क़ुर पाक जेको मां तव्हांखे ॾिनो आहे, पहिरें नंबर ते हिन क़ुर खे सही पढ़ो, अल्फाज़ जीअं मां नाज़िल कया आहिनि कीअं पढ़ो, जीअं मुंहिंजे नबीअ तव्हां ताईं पहुचाया आहिनि कीअं पढ़ो, ज़ेरियूं ज़बरूं बि ईअं पढ़ो, अल्फाज़नि जी अदायगी बि ईअं पढ़ो, पोइ सम्झणु अमल करणु इहे वॾा मक़ाम आहिनि जे मां रब राज़ी थियण ते आयुसि न, तो जे क़ुर पाक सही पढ़ण जे करे बि तोखे माफ़ी ॾिजे। पहिरियों दर्जो। ॿियो दर्जो इंसान जे ज़ाहिरी ऐं अंदरूनी पलीतीअ खे पाक करणु, उहा त क़ुर पाक जे हकामनि में हलंदासीं, सिखंदा हलंदासीं, इंशाअल्लाह अमल कंदा हलंदासीं। ऐं उन खां पोइ टियों क़ुर पाक जी तालीम, हीअ तालीम जेका मिले पई हीअ तालीम आहे। अॼु हुज़ूर सलातो वसलाम जे ज़ात बाबरकात जे बारे में अल्लाह से फरमायो त मुंहिंजो वॾे में वॾो अहसान आहे तव्हांजे मथां इहो जो मां पंहिंजो रसूल तव्हां मां चूंडे तव्हांजे मोकिलियो आहे। इहा हिकिड़ी तालीम आहे, इनखे चइबो आहे युअल्लिमुहुमुल किताब। इहा तालीम मिले पई, सहाबा किराम जी तरबियत थी, मुसलसल ॿुधीसे पढ़ीसे, इहा हिकिड़ी तालीम असांखे मिली त अल्लाह ताला पंहिंजे नबीअ खां पोइ दुनिया जे अंदरि हिकिड़ा हीरा सहाबा किराम जे नाले सां दुनिया खे पेश करे घड़े करे ठाहे ॾियणु चाहे पियो, उनजी कीअं कीअं तरबियत कई। इहे सभु शयूं गुज़रियूं। हाणे सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवालु पैदा थींदो आहे, तक़रीबन ख़ुलासो आयत जो पूरो थी चुको आहे। सुवालु पैदा थींदो आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन त पैगंबर कुल काइनात जा आहिनि, नबी बि त सभिनी जा आहिनि, मुस्लमाननि जा बि, काफ़िरनि जा बि, मोमिननि जा बि, गैर मोमिननि जा बि, सभिनी जा पैगंबर, सभिनी जा नबी आहिनि। अल्लाह से ईअं छो चयो आहे लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन, मोमिननि ते मुंहिंजो एहसान आहे। जेके मोमिन न आहिनि उन्हनि ते एहसान कोन्हे, काफ़िरनि ते इहो एहसान कोन्हे जो सोनो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भाङे में उन्हनि खे मिलियो आहे, पोइ हू खणी इस्लाम नथा आणनि, बेक़दरी था कनि, पर एहसान त हुन ते बि आहे। चयो ईअं छो वियो आहे त मोमिननि ते मुंहिंजो एहसान आहे? बिल्कुलु बेआईनी ही जवाबु ॾियण खां पहिरियां हिकिड़ो इल्तिज़ामी सुवाल थो कयां। बिल्कुलु बेआईनी ही अल्लाह तबारक व ताला सूरत बक़रा जे शुरूआत में चयो आहे अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैब ज़ालिकल किताब अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन। हीउ किताब अहिड़ो आहे जंहिंमें ज़रे बराबर बि शक शुबो कोन्हे, पर क़ुर हिदायत परहेज़गारनि जे लाइ। साईं क़ुर पाक को चोर पढ़े तो हुनखे हिदायत कोन मिलंदी, को ज़ानी शराबी जेकॾहिं सुधरणु चाहे पढ़े तो हुनखे हिदायत कोन मिलंदी, ज़रूरु मिलंदी। काफ़िर क़ुर पढ़े सिखे त क़ुर हुनजे लाइ बि हिदायत आहे। पोइ ईअं छो चयो वियो त हिदायत मुत्तक़ीन जे लाइ? जीअं हिते चयो वियो त एहसान मोमिननि ते आहे, हुते चयो वियो क़ुर हिदायत मुत्तक़ीन जे लाइ आहे, हिते चयो वियो त नबीअ जो एहसान मोमिननि ते आहे। सवाल ॿई हिकु जहिड़ा। जवाबु इहो आहे अल्लाह तबारक व ताला जो इहे ॿई जिन्सूं काइनात जे हर इंसान लाइ ॿई नेमतूं, क़ुर बि सभिनी जे लाइ नेमत आहे, सभिनी जे लाइ राय हिदायत आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो बि सभिनी जे मथां एहसान आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वजूद सभिनी जे लाइ नेमत आहे, नेमत उज़मा तमामु वॾी नेमत आहे सभिनी जे लाइ, पर फ़ाइदो उन मां मोमिन वठंदा आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम मां फ़ाइदो उहे वठंदा आहिनि मोमिन, माना जंहिंजो यकीन हुजे अल्लाह जे नबीअ ते। मुंहिंजे नबीअ जी ज़ुबान मां जेका ॻाल्हि निकिती आहे न, मां सम्झण में ग़लति थी सघां थो, मूं ताईं जीअं माण्हू ॻाल्हि पहुचाई आहे उन्हनि जे लफ़्ज़नि में थी सघे थी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ुबान मां जेको लफ़्ज़ निकितो आहे न, उहो कॾहिं बि शक शुबे जे एॾो बि न आहे, एॾो पाक, एॾो साफ़ आहे। जीअं क़ुर पंहिंजे लफ़्ज़नि में शक शुबे खां पाक आहे न, तीअं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़रमान बि पाक आहे। तुंहिंजा मुंहिंजा कन ग़लति थी सघनि था ॿुधण में, दिमाग़ सम्झण में ग़लती करे सघे थो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़ुबान मां को लफ़्ज़ ग़लति न निकिरंदो, छो त अल्लाह से फरमाए थो इन इल्ला वहयु यूहा वमा यंतिक़ु अनिल हवा, नबी मुंहिंजे इजाज़त खां सवाइ ज़ुबान ई न चोरींदो। पोइ अल्लाह जे इजाज़त खां सवाइ जेका ज़ुबान न चुरंदी आहे उहा ग़लति कीअं ॻाल्हाईंदी, कूड़ या कमज़ोर ॻाल्हि कीअं चवंदी, कॾहिं बि न। मालूम थियो जीअं क़ुर सभिनी जे लाइ हिदायत आहे, तीअं नबी बि सभिनी जे लाइ रहमत आहे, पर फ़ाइदो उन मां उहे वठंदा आहिनि जेके यकीन हूंदो अथनि पको।
जंहिंजो शक शुबो आहे। मोमिन माना यकीन करण वारो, मञण वारो, जेको मञींदो आहे फ़ाइदो उनखे आहे। क़ुर पाक जो फ़ाइदो बि जेके परहेज़गार थींदा आहिनि, सचा थींदा आहिनि, उहे हासिलु कंदा आहिनि। बद परहेज़गारनि खे क़ुर हिदायत ऐं रहनुमाई नसीब न कंदो। ॿिनि सुवालनि जो जवाबु अची वियो त अल्लाह तबारक व तआला मोमिननि जे नाले सां इन जे करे बयानु फरमायो आहे ॼण त अल्लाह ताला जी ज़ात खे इहा पकी उमेद यकीन आहे त मुंहिंजे नबीअ जे एहसान वारो फ़ाइदो मोमिन हासिल कंदा। इन जे करे ॻाल्हि मोमिननि जे नाले सां बयानु कयां, पोइ ख़िताब अगरि ते सभिनी खे आहे। अल्लाह पाक तव्हां असां समूरनि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो क़द्र नसीब फरमाए, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिकु हिकु सुन्नत ते अमल ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी नसीब फरमाए, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुहिणे सुन्नत तरीक़े ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना